प्रिय शागिर्दों, सच्चा समस्त चूंड कलाम जो नूरी ऐं तमाची कलाम पाण करे रहिया आहियूं। इन जूं पाण 22 पॉइंट्स करे चुका आहियूं। अॼु 23 पॉइंट कंदासीं। त पेरे उघाड़े जे घुमियूं तिन लॻियूं सभु सुतियूं। जेके पेरे उघाड़ियूं घुमंदियूं हुयूं उन्हनि जे पेरनि में जुड़ावदार सुतियूं लॻी वियूं आहिनि, माना मोजड़ियूं लॻी पियूं आहिनि। साण जुड़ाव जुतियूं थिए तिन तमाचीअ तिन खे जाम तमाचीअ उन्हनि खे पेरनि में जुतियूं पाराए छॾियूं आहिनि। पलव मूं पात तूं राजा लॼ रहाई, तूं राजा लॼ रहाई। समा सुञातइ कामल पंहिंजे कुर्ब खे। तो सुञाणे करे पंहिंजे कुर्ब खे, ख़ानदान खे सुञातो आहे। शल उन जी लास्ट मूमेंट ताईं, लास्ट पल ताईं उनजी लॼ रहाईंदो अचिजांइ। लथो लांगोटिन जे पखे ॼाम जुली। अॼु उन्हनि लांगोटिन तां ॼाम उन्हनि जे पखनि में वञी रहियो आहे, उन्हनि जी झोपड़ियुनि में वञी रहियो आहे, उन्हनि सां प्रेम जूं वार्ताऊं करे रहियो आहे। मनह पेयूं मस्तान, मनह याने कखाईअ छत जे हेठां, ऐं मसिंदान माना राजाई आसन। त कखाई छत जे हेठां उन्हनि राजाई आसन लॻाया आहिनि ऐं जुगे में जुली उन्हीअ झोपड़ीअ में उहे जुली रहियो आहे। माणके ऐं मोती छोली छोल छुली, माणकनि ऐं मोतियुनि सां उहे जुली रहिया आहिनि। खींजर सभु कुले ॼण असुल खूं, ईअं थो लॻे त खींजर ॾंड असुल खां ई अहिड़ो शोभायमान हो। जे जाॻियूं वथनि जाॻ मेयूं कारण खूत जे करे, पंहिंजे पेट जे करे तमामु कारा कारा जेके समुंड जाॻींदियूं हुयूं, से आला दर्जे आंदियूं समय जे सोगा। नूरीअ जे सुहाग जे करे उहे आला दर्जे ते पहुची वियूं आहिनि। मच्छर महा विच में माना वॾी ढंढ जेका आहे, कन रंगेलियूं राग उन्हनि में रांदियूं करे रहियूं आहिनि वॾी ढंढ में। हुआ हाल जिनी जा अहिड़ा तिन ते भले कया बाग। खींजर ॿिनि कंदियुनि जी थी हथ उन्हनि जे वाग। ॿिन्ही कंदियुनि जी जेका आहे वाग, मतिलबु उन्हनि जो जेको दारो मदारा उन्हनि जे हथ में अची वियो आहे। हीरा ऐं याकूत ॿिया उन्हनि वटि अजाग, उन्हनि वटि घणेई क़ीमती पदार्थ अची विया आहिनि। ॿिया बि लखे लाग तंहिं ॾोहिलनि खे ॾेई छॾिया। ॿिया बि लखे लाग मतिलबु ॿिया बि घणनि तरह जा जेके आहिनि सामान, इनाम ऐं सौगातूं राजा जाम तमाचीअ उन्हनि ॾोहिलनि खे माना मिसकीन माण्हुनि खे ॾेई छॾिया आहिनि। अॻिते आहे त चोलियूं जिन चिक हुयूं अॼु थियूं लालेलनि। जिन जूं चोलियूं जेके आहिनि कप अंदरि पई वेंदियूं हुयूं, तमामु घण गदिलियूं हूंदियूं हुयूं, उन्हनि अॼु थियूं लाले लाऊं। अॼु उहे हीरल लालनि सां मढ़ियल चोलियूं पाए रहियूं आहिनि। जुतियूं जड़ायूं पायो वतन पिर, जुड़ावदार जुतियूं पेरनि में पाए रहियूं आहिनि। लाॾ कयूं लाॾ लुॾनि खींजर संदे कंदे। अॼु लाॾ मां लुॾी रहियूं आहिनि खींजर ढंढ ते रहंदड़ वारियूं घटि ज़ात वारियूं मुहाणियूं। कारियूं थियूं कुॾनि समय जे सुहाग ते। उहे कारियूं जेके आहिनि समय जे सुहाग जे करे, नूरीअ जे सुहाग जे करे कुॾी रहियूं आहिनि, तमामु घणियूं ख़ुशि नज़र अची रहियूं आहिनि। जिने वाते वह बहल बांस आई थे पुछड़ी, जिन जे वात मां बुछड़ी बांस पे आई, तिन विहारे वट में कया शाह शुगल। उन्हनि खे वट में माना पंहिंजे भरिसां पंहिंजे पासे में विहारे करे शादमाना करे रहियो आहे। जाम तमाची तमामु घणियूं ख़ुशियूं मल्हाए रहियो आहे। उहे चढ़िया पालके आहे सभु सैल, उहे पालकियुनि ते चढ़ी रहिया आहिनि। जिते जबरन झूपड़ियूं थियूं मड़ियूं तित महल, जिते तमामु झूपड़ियूं हुयूं, कमज़ोर झूपड़ियूं, उते महल माड़ियूं खड़ा थी विया आहिनि। उते वॾा वॾा महल ठही विया आहिनि। समो ॼाम अंगल अचियो उन्हनि सां करे, ॼाम तमाची उन्हनि सां अची करे अंगल करे रहियो आहे ऐं तमामु घणी मौज मस्ती लॻी पई आहे। नेक्स्ट आहे लास्ट। त हुआ वॾा जिन ते वैल थिए कूत मिलियुनि की न की। उन्हनि खे कूत भरण जे लाइ कोन मिलंदो हो। पेट भरण लाइ ॿिनि टाइमनि जी रोटी कोन मिलंदी हुई। उन्हनि जे मथां तमामु घणा वैल हुआ, ज़ुल्म हुआ। उहे छा था कनि, से खासियुनि खोराकनि ते कनि
मुहाणियूं मिल अॼु उन्हनि खे ख़ासि खोराक मिली रही आहे। तमामु सुठा खाधा उन्हनि जे अॻियां राजा पेश करे रहियो आहे। मिड़ी जुड़ी पाण में कनि सलाबे सेल, उहे पंहिंजो पाण में मिली जुली करे तमामु घणियूं मौज मस्तियूं करे रहिया आहिनि। पोइ लाथा ॼाम लुत्फ़ सां जज़्बूं त जेल, उन्हनि जा सभु जेके आहिनि ख़ुशी ख़ुशीअ उन्हनि जा जेके ढलियूं हुयूं कैर हुयूं उहे माफ़ु करे छॾियूं अथई। मिसकीननि तां सभु दुख दाखड़ा सभु ख़तमु थी विया आहिनि। तिन से तेल फुलियल अॼु अतर गाॾण, उन्हनि जे तेल फुलियल ॾेई रहियो आहे। ख़ुशबूदार पदार्थ उन्हनि खे अतर सां मिलियल ख़ुशबूदार पदार्थ उन्हनि जे मथां ओते रहियो आहे। चवण जो मतिलबु टोटल इहो ई आहे लास्ट में त नूरी ऐं तमाची, नूरी जेका आहे घटि ख़ानदान जी मुहाणी स्त्री आहे ऐं जेको तमाची आहे उहो राजा आहे। नूरीअ जे नाज़ ऐं न्याज़ ते ॾिसी करे, उन जी हलीमाईअ खे ॾिसी करे उन ते उहो राज़ी थियो आहे त न रुॻो नूरीअ खे पर सॼे ख़ानदान खे तमामु घणनि सुठनि सुठनि ऐशरत जे सामाननि सां उनखे मड़े छॾियो आहे। त इंडरलाइन मीनिंग इहा आहे त धणी बि जंहिं ते राज़ी थिए उन्हीअ ते मड़े छॾींदो आहे। चवंदो कान आहियूं त जब परमात्मा राज़ी होता है तो छप्पर फाड़ के देता है, मतिलबु हिकु नंढी ॻाल्हि जे करे जे उन जेका आहे निवड़त हासिलु कई आहे, नाज़ हासिलु कयो आहे त परमात्मा उन्हनि खे तरह तरह जे न सिर्फ़ु उनखे पर उन जे पूरे ख़ानदान खे सुठनि सुठनि मूल्यवान पदार्थनि सां मड़े छॾियो आहे। त इहो थियो नूरी ऐं तमाची।